अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो एम बी तगर यूट्यूब चैनल। अॼु मां तव्हांखे ॾेखारियां थो सिंधी फिल्म जी शूटिंग हली रही आहे। इन में जेको फाइट्स जा सीन थींदा आहिनि उहे कीअं ठहंदा आहिनि, इहो सॼो ॾिसंदा हिन वीडियो में। पूरो वीडियो ॾिसिजो, बिल्कुलु तव्हांखे मज़ो ईंदो। ऐं सभिनी खे इहा गुज़ारिश आहे त चंद दोस्तनि बि अञा ताईं चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, उहे महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं बेल जे बटन खे लाज़मी क्लिक कनि। तो ॾिसो वीडियो खे ऐं इंजॉय कयो। चलो हलो ये यार इते फिल्म जो हेठा ना हणी से अरे तो बचा है ना इशारो बस ठीक है हणी लता इते कहीं लता हणी ठीक है एलिया अरे वडी हां ठीक है सही है अच्छी हो जाए सही है वाह 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 ताली थी ताली या सागी शे ये सागिया डालाए गए मास्टर में दियो ये के ठीक है गाड़ी वाली का है ना ना